अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ के प्रोग्राम अवामी आवाज़ सां गॾु आऊं मुंहिंजो मेज़बान जावेद खोसो। नाज़रीन, जीअं त सिंध गवर्नमेंट तरफ़ां लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे 15 ॾींहंनि जे लाइ कश्मीर शहर खे बंदि करण जो जेको फ़ैसिलो आहे, सिंध जीअं कश्मीर ज़िले खे बि शहर खे बि बंदि करिणो आहे। उन हवाले सां अॼु असीं हिते शहर में आहियूं। हिते शहर जे माण्हुनि सां हिते जेके सोशल वर्कर आहिनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा जेके समाजी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जे जेके अॻवान आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त लॉकडाउन जे करे शहर केतिरा हिकिड़ो बंदि थी चुको आहे, लॉकडाउन कामयाबु थियो आहे या न थियो आहे, ऐं उनखां अलावा कानून लागू कंदड़ इदारनि जा जेके एहलकार आहिनि, पुलिस रेंजर्स, उन्हनि जो जेको आहे शहर में केतिरे हद ताईं कहिड़ो कमु आहे उन्हनि जो, उहो शहरनि सां कहिड़े नमूने सां पेश अची रहिया आहिनि, ऐं उनखां अलावा शहरनि जे लाइ कहिड़ा मसइला आहिनि। कारोबार बंदि थियण सां आम जेके डेली ॾियाड़ी कमाईंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जे राशन जो छा बंदोबस्तु थी सघियो आहे, ऐं ॿियो जेके शहर में हिकु जॻह ते माण्हुनि जो हजूम गॾु करे उन्हनि खे राशन ॾिनो वञे थो, छा इहो तरीक़ेकार बहितरु आहे। इन सिलसिले में असां हिते शहर जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन जे बारे में छा चवणु आहे। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी जा चेयरमैन अली मुराद चाचड़ साहब। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अली मुराद साहब, तव्हां ॿुधायो त हीअ जेके हिन टाइम कंडीशन आहे लॉकडाउन जे हवाले सां, उहो शहर में केतिरा हिकिड़ो जेको अमल थी सघियो आहे, ऐं दुकानूं कहिड़ियूं बंदि आहिनि, ऐं जेको आहे त शहरनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, उन बारे में तव्हांजो छा चवणु आहे। जी, सभ खां पहिरियों असीं दरिया न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जेको कश्मीर जो आवाज़ बणिजी चुके, तमामु बहितरीनु कारकर्दगी सां कश्मीर जो आवाज़ बणिजे पियो। लक लाइक दरिया न्यूज़। असां इहो चवणु चाहींदासीं साईं त कश्मीर में जेको लॉकडाउन आहे, मुकमिल तौर ते जेके बि पंहिंजो गवर्नमेंट तरफ़ां लॉकडाउन जे हवाले सां जेके गाइडेंस मिलियल हुयूं इंतिज़ामिया खे, रेंजर्स बि हिते जेको आहे किरदारु अदा करे पई, कश्मीर पुलिस बि किरदारु अदा करे पई, तमामु बहितरीनु पूरो शहर बंदि आहे। इनमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेडिकल स्टोर, इस्पतालूं, पंहिंजो किरियाना स्टोर जेके आहिनि उहे खुलियल आहिनि, खीर जा दुकान खुलियल आहिनि, माना जेके ज़रूरतमंद शयूं आहिनि उहे खुलियल आहिनि। बाक़ी हिते ॾिसो पिया कश्मीर वासी पूरो शहर बंदि आहे। असांजो इहो ई मैसेज आहे कोरोना जे हवाले सां त बाबा पंहिंजे घरनि में रहो, घरनि में रही करे पंहिंजो एहतियात कयो, छो जो एहतियात ई पूरो इलाजु आहे, अधु न पर पूरो इलाजु आहे। हिन वक़्तु कंडीशन्स अहिड़ियूं थी चुकियूं आहिनि जो असांखे घर में रहण ई असांजी बहितरी आहे। ऐं हिते जेके पहिरियों हुजूम हुया कुझु वक़्तु पहिरें कल्ह ऐं अॼु जेके हुजूम हुया, पुलिस बि उन हुजूम खे हटाए करे पूरो शहर बंदि करायो, रेंजर्स बि पंहिंजो पूरो किरदारु अदा कयो। ऐं असां गवर्नमेंट ऑफ सिंध सां असांखे घुरिजे, असांजी आवाम खे घुरिजे त गवर्नमेंट सिंध सां पूरो सहकार करनि। इन में ई असांजी सेफ्टी आहे, इन में ई असांजी हिफ़ाज़त आहे। अच्छा सर, ये जेको शहर बंदि आहे उन हवाले सां जेके शहरनि खे तकलीफ़ थिए थी, उन हवाले सां तव्हां छा चवंदो, कहिड़ी कहिड़ी बुनियादी तकलीफ़ूं आहिनि शहरनि खे? जी, शहरी तक़रीबन परेशान आहिनि। जंहिंजा दुकान बंदि आहिनि उन्हनि जी इहा ई परेशानी आहे त बाबा असांजो रोज़गार बंदि आहे, असांखे कुझु कोन थो मिले। गवर्नमेंट खे इहो बि करणु घुरिजे त जेके ग़रीब कमाइनि पिया ॾियाड़ी ते, उन्हनि जे लाइ कुझु न कुझु गवर्नमेंट खे चवंदासीं त महिरबानी कनि उन्हनि जे लाइ बि थोरो कुझु करनि जीअं उहो पंहिंजो चुल्हो हलाए सघनि। जी नाज़रीन, अवां सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी के चेयरमैन अली मुराद चाचड़ साहब जी ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त शहरी सिंध गवर्नमेंट सां मुकमिल सहकार कनि, ऐं सिंध गवर्नमेंट खे बि घुरिजे त जेके ॾियाड़ी कमाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे राशन जे लाइ बंदोबस्तु कयो वञे त जीअं उन्हनि जे घर जो चुल्हो हली सघे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहिनि शहरी एक्शन कमेटी कश्मीर जा चेयरमैन राणा गफ़ार अली। त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। राणा साहब, हीअ जेको हिन टाइम मसइलो आहे कोरोना वायरस जे करे वबा कढियल आहे, ऐं उन जेको आहे त कहिड़ियूं जेको आहे त शहरनि खे तकलीफ़ूं आहिनि, ऐं तव्हां उनखे लॉकडाउन खे कीअं था ॾिसो, पुलिस ऐं रेंजर्स जो कहिड़ो किरदारु आहे? जी सर। जी बिल्कुलु, शहरनि खे तकलीफ़ बि आहे, पर इहा असांजी मजबूरी बि आहे कि शहरी पंहिंजो असां अपील कंदासीं कि ॿाहिरि न निकिरणु। पुलिस जो किरदारु ऐं रेंजर जो किरदारु बि बहितरु आहे शहर में। तक़रीबन शहरी बि तक़रीबन घरनि में महफ़ूज़ आहिनि। ॿियो बिजली बि सुठी हले पई ऐं गैस बि आहे। वधि में वधि जेकी तकलीफ़ आहे, जेका असांजा रोज़मर्रा मज़दूरी करण वारा दोस्त आहिनि, जेका दुकाननि ते बीठल हुया या मज़दूरी मिलनि ते करणु पिया, हुननि खे ॾाढी तकलीफ़ आहे कि घरनि में राशन आहे। असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ वफ़ाक़ी गवर्नमेंट खे अपील कंदासीं उन्हनि खे माहाना जेको आहे सो कम राशन ॾिनो वञे, जीअं उहो बुख खां बची सघनि ऐं बदहाली खां बची सघनि। ऐं जेको आहे सो इहो फ़ैसिलो आहे सिंध गवर्नमेंट जो, असां उनखे सराहियूं था। तमामु सुठो फ़ैसिलो आहे लॉकडाउन जो। तमामु अञा कर्फ्यू जो जेको आहे सो फ़ैसिलो करणु त अञा बहितरु आहे। जेको सनो सुको दोस्त निकिरनि था ॿाहिरि, बेसमझ दोस्त, असांजी बेसमझ आवाम जेकी ॿाहिरि निकिरे थी पई, उहा बि पंहिंजे घरनि में महफ़ूज़ थी वेंदी। ऐं जेको आहे सो इहो असांजे लाइ तमामु बहितरु आहे, छो त असां सभिनीनि जे साम्हूं आहे इटली जो हाल। ऐं चीन त बहितरु आहे, कंट्रोल करे वियो आहे पंहिंजी सहूलियतुनि जे करे। असां बि कोशिशि कयूं था पिया, पंहिंजी आवाम खे बि सम्झायूं था, पाण बि ॿाहिरि नथा निकिरूं, पंहिंजे घर में ई पिया आहियूं। 3 ॾींहंनि खां वठी घर में लॉकडाउन आहियूं ऐं शहर में बहितरु माहौल आहे ऐं अञा बहितरु थियणु खपे।
कारोबार केतिरे हद ताईं खुलियल आहे तव्हां कीअं था सम्झो नी किथे कारोबार जेको दुकान खुलियल आहिनि छा ज़रूरी आहिनि इन खां वधीक ॿियो कहिड़ी शइ खुलणु खपे ॿी का अहिड़ी शइ खुलणु न खपे अञा दुकाननि जो का टाइमिंग रखणु खपे हाणे असां वटि जेकियूं दुकानूं परचून जूं सौदे जूं खुलियल आहिनि उन्हनि एक्स्ट्रा सामान ॿाहिरि बि रखियो आहे उन्हनि ते बि अञा कंट्रोल हुजणु खपे कलाक ॿ कलाक उन्हनि खे टाइमिंग ॾिनी वञे असां वटि रेडियूं तमामु जाम आहिनि जिन जे करे जेको आहे सो आवाम अचे थी पई रेडियूं बि त कुझु घटि थियणु खपनि ऐं जेको अञा इज़ी लोड ऐं इज़ी पैसनि जी सहूलियत हुजणु खपे कुझु दुकानूं उहो बि टोटल न खुलणु खपे कुझु हर चौक ते या हर महले में हिकिड़ी दुकान खे इजाज़त हुजे की उहो खुलियल हुजे ऐं छो बहितर आहे इहो ऐं अञा जेको कुझु दुकानूं परचून जी दुकाननि ते कंट्रोल थिए जी नाज़रीन शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन राणा गफ़ार जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त शहर मुकमिल तौर ते बंदि आहे ऐं परचून जूं दुकानूं कुझु वधीक खुलियल आहिनि उन्हनि ते घटायो वञे या उन्हनि जो टाइम टेबल रखियो वञे त जीअं अञा बि इन शइ ते कंट्रोल थी सघे उन खां अलावा जेको आहे इज़ी पैसा जी सहूलियत जेका शहरनि खे कोन्हे का जेकॾहिं कंहिंखे का पैसा घुराइणा आहिनि या करणा आहिनि उन शइ लाइ कुझु दुकानूं इज़ी पैसा जूं खोलियूं वञनि नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं रोशन तारा स्कूल में जिते सगा चैप्टर कश्मीर जनरल सेक्रेटरी फ़कीर मोहम्मद ज़मान दायो साहब जेका उहे त मौजूदु आहिनि असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं कोरोना बाबति साईं मोहम्मद ज़मान साहब जेको कोरोना वायरस बाबति जेका हिन टाइम सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां लॉकडाउन थियल आहे कश्मीर शहर बंदि आहे तव्हां छा था सम्झो लॉकडाउन कामयाबु थियो आहे छा शहर उन्हनि खे वोट ॾिनी आहे ऐं फोर्स उन में पंहिंजे कहिड़ो किरदारु अदा कयो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे त जेके ॾिहाड़ी वारा मज़दूर आहिनि ट्रांसपोर्ट बंदि आहे कारोबार बंदि आहिनि त ॾिहाड़ी वारे मज़दूरनि सां कहिड़ा मामला मसइला आहिनि जेकी ही जेको इशू आहे बेसिकली पहिरियों कमु इशू आहे लॉकडाउन जे जेके ॾिठो वञे सिलसिले में त जेको चाइना करोना वायरस ते कंट्रोल कयो उहो इन सूरत में करे सघी जॾहिं लॉकडाउन कयो पर उहे मुल्क लॉकडाउन कनि जेके पंहिंजे अवाम जी मालिकी कनि हिते सूरत हाल इहा हिकु कश्मीर तव्हांखे हिकु नंढिड़ो मिसाल ॾियां असांजे कश्मीर पसगदाई खरोड़ आहे कचो आहे हीअ सॼा नंढड़ा रस्ता आहिनि जेके माण्हू मज़दूरी कनि था पंहिंजो सफ़र गुज़र कनि था अॼु काउंडी आहे शहर बंदि आहे कारोबार बंदि आहे होटल वारनि जी सॼी मज़दूरी कनि था पिया मां तव्हां पंहिंजो मिसाल ॾियां अॼु ॿ मायूं ग़रीब मायूं आहियूं चयो असां घर मज़दूरी कंदा असां घर मां नथो निकिरणु वञे असां किथां खायूं असांजी मदद कयो लॉकडाउन तॾहिं कामयाबु थी सघे थो जॾहिं ठीकु आहे हिन वक़्तु लॉकडाउन कामयाबु आहे फोर्सेबली दिली तौर ते को बि माण्हू इन सां सहमत न आहे पहिरीं ॻाल्हि इहा त इन करोना खे वायरस खे कंट्रोल करण लाइ जेके असांखे शयूं ज़रूरत हुजणु घुरिजनि हैंड वॉश आहे माउथ पंहिंजो जेके माण्हू इंसानु मास्क पाए थो पियो या जेके गन ग्लव्स आहिनि उहे शयूं जेके आहिनि हिन वक़्तु तव्हां वञो हला जिथे बि पना जेके इस्पतालूं आहिनि ॿियूं शयूं आहिनि हाणे ॿियो जीअं मिसाल तव्हां कायम हिकिड़ी असांजो हिते जेको उन्हनि कैडेट कॉलेज पंहिंजो करमपुर में सेंटर खोलियो आहे हितां कल्ह 16 माण्हू खणी आया आहिनि अॼु तक उहे हुननि जी का बि टेस्ट कोन्ह थी आहे उते उहा सहूलियत न आहे जो उहा करोना टेस्ट जल्दी थी सघे त जीअं उन्हनि खे जान छॾाए सघिजे त मुंहिंजा साईं करोना खे तव्हां लॉकडाउन तॾहिं कामयाबु थियो जॾहिं तव्हां ग़रीबनि खे दर तक उन्हनि जे मौजूदा ज़िंदगी ज़रूरत जी सहूलियत पहुचाए सघो बाक़ी हीउ लॉकडाउन कंहिं बि सूरत न आहे इहो लॉकडाउन ज़ोरी फोर्सबली करायो आहे लठ ज़ोर ते करायो आहे रेंज ज़ोर ते करायो आहे दिली तौर ते इन मां को ख़ुशि न आहे इहो ॻाल्हि आहे कि CM साहब पंहिंजो तरफ़ां क़दम सुठा खणंदो पियो पर जेकी हेठि जेकी आहे लाबी आहे उहो सही हिन वक़्तु तक सिंध में कमु कोन्ह थी करे माण्हू बेरोज़गार आहिनि साईं जॾहिं बि शहरनि जेको ॾुखियो वक़्तु आयो आहे तव्हां पंहिंजे तरफ़ां सगा जे प्लेटफॉर्म तां माण्हुनि जी मदद कई आहे हिन वक़्तु तव्हां छा कमु कया आहिनि ऐं तव्हांजो जेको आहे सगा शहरनि ताईं छा पहुचाए सघी आहे साईं सिगा पहिरीं जेको असांजो सिगा ऐं शहरी त ॿ मिलिजी करे असां पहिरियों पूरे शहर खे सफ़ाई कराई आहे टोटली तव्हां जांच कयो खणी तव्हां घणो करे ॿुधो बि हूंदो हुए असां 8 ॾींहं पूरी सफ़ाई मुहिम हलाई आहे उनखां पोइ असां 3 ॾींहं असांजा नौजवान आहिनि हिते जेके दिलशाद सुमरियार आहे मनोहर ज़मान वारा ॿिया शहरी तादर आहे सिगा गॾु थी करे असां तक़रीबन 200 हैंड वॉश जूं बोतलां गॾु करे उहो असां शहरनि खे हथु धोइण बि सेखारियोसीं ऐं विरहायोसीं ऐं ॿियो छा थींदो आहे त जॾहिं शहर खुलियलु हूंदो आहे असां छा कंदा आहियूं समाजी कारकुन असां हिकिड़ा पिनंदा आहियूं शहर में दुकान वञी करे हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे की दुकानूं बंदि आहिनि मार्केटूं बंदि आहिनि असां वञूं त कंहिं ॾे वञूं पंहिंजी माली तौर ते एतिरा मुस्तक़िम न आहियूं जो असां खंडु वठी सघूं ज़िंदगी ज़रूरत जे अटो आहे खंडु आहे चांवर आहे चांहि आहे इहे शइ ज़िंदगी ज़रूरत आहिनि हिन वक़्तु सॼो शहर लॉकडाउन आहे वञूं त कंहिं वटि वञूं पिनूं त कंहिं वटि पिनूं
जी नाज़रीन, इहो फ़क़ीर मोहम्मद ज़मान दायो जिन्हनि पंहिंजे ॿुधायो आहे त लॉकडाउन फोर्सेबल कयो वियो आहे ऐं माण्हुनि खे राशन कोन थो पहुचायो वञे। नाज़रीन, हिन टाइम जेका आहे सूरत हाल आहे कोरोना जे हवाले सां सॼी दुनिया जेका आहे वबाई सूरत हाल अख़्तियार थी वई सॼी दुनिया में कोरोना जे करे। ऐं हितां जेका गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जेके बहितरीनु क़दम खणे पई ऐं शहरनि खे बि उन्हनि सां साथ ॾियणु घुरिजे। असां बि अवां सां इहा अपील कयूं था त पंहिंजे घरनि ताईं रहो ऐं पंहिंजो हथु धोईंदा रहो बार बार ऐं जेतिरो थी सघे हुकूमत सां ताउन कयो। अॼु खां पोइ जेके ॿियो को बि अहिड़ो मसइलो हूंदो उन सां असां तव्हां सां गॾु हूंदासीं प्रोग्राम में।